दादू लॻे रुकण थाणे जी हद में ब्रह्माणी ऐं चांडिया बिरादरी में ॿीहर जहिड़ो फायरिंग जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि ज़ुल्फ़कार अली पुट शाहन चांडियो मारिजी वियो। मक़तूल जे वारसनि लाश SSP मोड़ ते रखी धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾिनियूं। मुज़ाहिरीन सिकंदर अनवर दीदार चांडियो जी अॻवानी में एहतजाज कयो त रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। उन्हनि चयो त असांजो ब्रह्माणी बिरादरी सां पुराणो तकरार हुयो, जंहिं तां अॼु हथियारबंदनि असांजे नौजवान खे क़तल कयो आहे। नौजवान खे निसार ब्रह्माणी मारायो आहे। SHO निसार ब्रह्माणी राब्ते करण ते ॿुधायो त 5 ॾींहं अॻु ॻोठ धोबी जे पंजाबी बिरादरी बशीर इम्तियाज़ पंजाबी खां चांडियन धाड़ेल गुलशेर चांडियो 5 लख भत्तो घुरियो हुयो। भत्तो न ॾियण तां राति देर सां चांडिया बिरादरी ॻोठ धोबी में पंजाबियुनि जे घरनि ते हथियारनि जे ज़ोर ते हमिलो करे फायरिंग कई। जवाबी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। कूड़ो इल्ज़ाम ब्रह्माणी बिरादरी ते लॻायो पियो वञे। असांजो हिन क़तल सां को बि वास्तो नाहे। ॾोहारी माण्हू आहिनि, हिननि तर तपाए ॾिना आहिनि। मथनि केतिरा ई केस दाख़िल थियल आहिनि ऐं केसनि में पुलिस खे घुर्बल आहिनि। DSP सिटी लियाकत अली ठाकुर ऐं SHO सेक्शन मुश्ताक आलमाणी पुलिस अटाला साण करे धरणे वारे हंधि पहुची ॻाल्हियूं करे धरणो ख़तमु करायो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।